जियारन मखा जान सारन मखा मंजिले इश्क जे चंद्र तारन मखा काक जी हल कधिय जे किनारन मखा दुश्मने सिंध के फाही सुर के पई सिंध मुर के पई सिंध मुर के पई सिंध मुर के पई सिंध मुर के पई। इल्म पिरायो सिंध सवारियो जे सिरे हेठ ऐलानियल सकाफ़ती दिहाड़े जे सिलसिले में सिंध जे गादी वारे शहर कराची जे प्रेस क्लब आॾो थियल मुख्त तक़रीब में धरती टीवी जे MD सीनियर सहाफ़ी ज़हीर मीरानी जी क़यादत में हेड ऑफिस मार्केटिंग एंड पब्लिक रिलेशन हिज़्बुल्लाह तुनियो, केबल डिस्ट्रीब्यूशन शोबे जे सरबराह वकार लगारी, चीफ रिपोर्टर अब्दुल्लाह सोलंगी, सीनियर रिपोर्टर शब्बीर लाशारी, रिपोर्टर इमदाद सुमरा, हरीश कुमार, कैमरामैन शहजाद सलीम, फैसल समेत धरती टीवी जे एंटरटेनमेंट जे साथी सलीम जान रिंद ऐं ॿिनि शिरकत करे पाण मल्हायो। धरती टीवी तरफ़ां मुख्य मंच तां नाले वारे क़ौमी रागी अहमद मुगल, मशहूर गुलकारा शहला गुल ऐं अनिला फिदा क़ौमी गीत पेश करे पिंडाल खे झुमाए छॾियो। नाले वारे रागी अहमद मुगल धरती टीवी तरफ़ां मुख्य स्टेज तां क़ौमी गीत पेश करे सिंध जे अज़ीम ऐं शाहूकार सकाफ़त के भेटा पेश कई। नाले वारी गुलकारा शहला गुल ऐं अनिला फिदा पिण सुरन जी वरखा करे पिंडाल में वेठल माण्हुनि खे झूमण ते मजबूर कयो। कराची प्रेस क्लब आॾो थियल मुख्त तक़रीब जे मंच तां धरती टीवी जे MD सीनियर सहाफ़ी ज़हीर मीरानी ख़िताब दौरान सिंध जे शाहूकार तहज़ीब ऐं सकाफ़त के भेटा पेश कंदे चयो त अॼु मां हिन अज़ीम मुबारक ॾिहाड़े ते ॾेह ऐं परॾेह में रहंदड़ समूरनि सिंध वासियुनि खे पंहिंजे इदारे जी इंतज़ामिया ऐं समूरी टीम तरफ़ां दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद पेश कयां थो। हुन चयो त अॼु अवामी समुंड ॾिसी खेसि दिली तौरु ख़ुशी थी आहे। पहिरें संदन ख्वाब हूंदो हो त कराची में सिंध जा माण्हू गॾु थियनि, पर अॼु हक़ीक़ी अवामी समुंड खे ॾिसण खां पोइ संदन पुराणो ख्वाब साबिया थी वियो आहे। मुख्त तक़रीब में धरती टीवी पारां नाले वारनि मज़ाया अदाकारनि अली गुल मला ऐं सोराब सुमरे मेज़बानी जा फ़र्ज़ सरअंजाम ॾिना ऐं इन सां गॾोगॾु अदाकारी जा पिण जोहर ॾेखारिया। जॾहिं त धरती टीवी न्यूज़ कराची जी रिपोर्टिंग टीम तोड़े कैमरा टीम समेत रोज़ाने 100 बजे रिपोर्टर वहीद मेमण पिण रिपोर्टिंग तोड़े इंतज़ामनि जा फ़र्ज़ सरअंजाम ॾिना। मुखे जोगी हणी दे तू ढारो, अल्लाह मुखे सामी हणी दे तू ढारो, ओ मुझो राण आहे कुर्बान।